अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गनावाया संझा सैयद। अल्लाह से हेडलाइंस तरफ। पीटीआई अगवान हलीम आदिल शेख जो ॿिनि ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मुकम्मल। हलीम आदिल शेख खे अॼु दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो। पेशी खां अॻु हलीम आदिल शेख जे पुटनि खे अदालत ॿाहिरां रोकियो वियो। पुलिस जो चवणु आहे त गैर वास्तेदार माण्हुनि जो अदालत में वञणु मना आहे। वज़ीर आज़म इमरान खान अॼु मियांवाली ऐं गाज़ी ब्रोथा जो दौरो कंदो। वज़ीर आज़म इमरान खान 10 करोड़ वण लॻाइण वारी मुहिम जी शुरूआत कंदो। इमरान खान गाज़ी ब्रोथा में क्रिकेट ग्राउंड जो इफ्तिताह करे तक़रीब खे ख़िताब कंदो। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। कोरोना वायरस वधीक 40 मरीज़नि जूं हयातियूं विड़काए वियो। फौतनि जो अंग वधी 12,557 ताईं पहुतो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,245 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 5,68,506 थी वियो। बुलंदशाह करीम जो मुलाकातियार में बिजली जो करंट लॻण सबब ॻोठ पाधुवासी रसूलो मल्हा ऐं मीर हसन मल्हा तो सुञाणप थी। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश कढराए अस्पताल मुंतकिल कया। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त तालाब में मच्छी मारण दौरान बिजली जो करंट लॻण हुअण करे ॿई भाइर फौत थिया। वाक़े जी जांच कई थी वञे। कराची जी शेरशाह पुल वटि डंपर जे टक्कर में ज़ाल मुड़ुस फौत, 2 ॿार ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। वधीक जांच कई थी वञे। पीर जो ॻोठ वेझो ॻोठ पीर मोहम्मदाई नारे जो में मुड़ुस हथा ज़ाल घुटा ॾेई क़तल। जवाबदार इमाम ॾिनो नारे जो घुटा ॾेई ज़ाल रोशन नारे जो खे क़तल करे फरार थी वियो। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई थी वञे। ज़माना है ज़माना तो लुटा से खुशिये जा खजाना है ज़माना है ज़माना। सिंध जो नामियारो ड्रामा नवीस अदाकार प्रोफेसर आशिक आरबाणी लाडाणो करे वियो। आशिक आरबाणी 77 सालनि जी ॼमार में सिविल अस्पताल हैदराबाद में दिल जी तकलीफ़ सबबि लाडाणो करे वियो। आशिक आरबाणी जी जनाज़ी नमाज़ अॼु जुमे जी नमाज़ खां पोइ अदा कई वेंदी। संदसि तदफ़ीन यूनिवर्सिटी वर्कशॉप वारे क़ब्रिस्तान में थींदी।